नाज़रीन, पीपल्स पार्टी चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी चयो आहे त आउं गेट नंबर 4 ॾांहुं नथो ॾिसां, ॿिए कंहिं न पर मुल्क जी आवाम जी मदद घुर्जे। असांखे गार कंदे टिकटॉक जी सियासत नाहे ईंदी। शांगला में जलसे खे ख़िताब कंदे बिलावल भुट्टो ज़रदारी चयो आहे त पीपी जो मुक़ाबिलो कंहिं सियासतदान न पर गुरबत ऐं महांगाई सां आहे। मुल्क में अहिड़ो को सियासतदान आहे जंहिंखे पंहिंजो मुख़ालिफ़ सम्झां। हुन वधीक चयो आहे त पुराणा सियासतदान अॼु बि पंहिंजी पुराणी सियासत करे रहिया आहिनि। पीपी वाहिद पार्टी आहे जेको अटो लटो ऐं अजो ॾेई सघे थी। आउं सभ खां नौजवान सियासी अॻवान आहियां ऐं मुंहिंजा हथ साफ़ आहिनि। मुल्क जो अवाम चूंडुनि में मुंहिंजो साथ ॾे। नाज़रीन, अव्हांखे हिकु भेरो ॿीहर ब्रेकिंग न्यूज़ ॾेई रहिया आहियूं त पीपल्स पार्टी चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी चयो आहे त आउं गेट नंबर 4 ॾांहुं नथो ॾिसां, ॿिए कंहिं न पर मुल्क जी आवाम जी मदद घुर्जे। असांखे गार कंदे टिकटॉक जी सियासत नाहे ईंदी। शांगला में जलसे खे ख़िताब कंदे बिलावल भुट्टो ज़रदारी चयो आहे त पीपी जो मुक़ाबिलो कंहिं सियासतदान न पर गुरबत ऐं महांगाई सां आहे। मुल्क में अहिड़ो को सियासतदान आहे जंहिंखे पंहिंजो मुख़ालिफ़ सम्झां। हुन वधीक चयो आहे त पुराणा सियासतदान अॼु बि पंहिंजी पुराणी सियासत करे रहिया आहिनि। पीपी वाहिद पार्टी आहे जेको अटो लटो ऐं अजो ॾेई सघे थी। ऐं सभ खां नौजवान सियासी अॻवान आहियां, मुंहिंजा हथ साफ़ आहिनि। मुल्क जो अवाम चूंडुनि में मुंहिंजो साथ ॾे।